जय झूलेलाल। अॼु तारीख़ 22 जुलाई 2020। चालीहो विर्त 7। झूलण साखियुनि में तव्हांजो स्वागत आहे। धर्म जी रखिया ऐं शांतीअ जी स्थापना करण वारे लालनि जे लाल भॻवान झूलेलाल जो जनम सिंध जे नसरपुर शहर में संत रतन राय जे घर थियो हो। संदसि माता जो नालो देवकी बाई हो। संबत 1007 ऐं ईस्वी सन 0954 जे चेट महीने में चंड जे पवित्र ॾींहुं अवतार धारण करण वारे भॻवान झूलेलाल खे हिंदू धर्म मूजिबि इष्ट देवता जे तौर मञियो वेंदो आहे। अहिड़े 8 ई क़िस्मनि जूं रिधियूं सिद्धियूं ॾियण वारे मुंगटधारी लाल खे वरी वरी नमन। आयो लाल सभई चओ झूलेलाल।